सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका साना टिन सियासी पार्टियुनि विच में थियल मुआदे ते ख़दशनि जो इज़हार कंदे चयो आहे त आइन मूजिबि सियासी पार्टियुनि विच में टाकड़ी कराइणु क़तई तौर ते दुरुस्त अमल न आहे। कराची खे सिंध खां अलॻि करे वफ़ाक़ हवाले करण जा अफ़वाह ऐं पीपल्स पार्टी MQM ऐं PTI में थियल ॻुझो मुआदो इंतहाई तशवीशनाक आहे। साना अॻवाणनि चयो त तहरीक इंसाफ़ जे वफ़ाक़ी वज़ीर जो तसबाणो बयानु सुप्रीम कोर्ट में ॾिनल अटॉर्नी जनरल जो मौक़िफ़ ऐं सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जे रिमार्क्स मां लॻे थो त हिकु भेरो ॿीहर कंहिं तरीक़े सां सिंध जो गादी वारो शहर खसण जूं तयारियूं हली रहियूं आहिनि। हुननि चयो त शहर जी सफ़ाई सुथराई ऐं सेवरेज जे नाले ते कराची खे कंहिंजे हवाले करण ऐं ॿिए पासे जबरी गुमशदगियूं सिंध जे वदानियत ते वार सम्झूं था। साना अॻवाणनि जो चवणु हो त MQM अॻवान ख़्वाजा इज़हार जे नए सूबे ऐं विरहाङे खां अॻु कराची सिंध जो हिसो न हुजण वारो बयानु संदसि जमात जी मकरू इरादनि जी अकासी करे थो। हुननि चयो त मुल्क जे हुक्मराननि खे इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे त सिंध पीपल्स पार्टी नाहे। सिंध जे मफ़ादनि ख़िलाफ़ पीपल्स पार्टी सां गठजोड़ करे कंहिं बि क़िस्म जो थींदड़ ॻुझो मुआदो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। हुननि चयो त हू कंहिं बि सूरत में सिंध जो विरहाङो बर्दाश्त न कंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk